बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम सुबह मेरा में आऊं या तव्हांजी मेज़बान तेरी पवन ऐं नाज़रीन यकीन जिथे वेंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं हमेशह हिक ॿिए खे दुआयूं ऐं हिक ॿिए खे सुठो पैगाम ऐं सुठो मैसेज जेको आहे ॾींदा रहंदा क्योंकि ॾिसो की अलाह साईं फरमायो आहे ऐं काफ़ी ॿियनि जो चवण बि इहो आहे वॾनि जो त अगरि असांजी पंहिंजी दुआ क़बूल नथी थिए त तव्हां कंहिं अहिड़े बुज़ुर्ग शख़्स खां या अहिड़े इंसान को जंहिंजो अमाल ऐं ख़ासि हुते हुनजे चहिरे मां बि नूर नज़र ईंदो आहे त की ॿिए कंहिंखां दुआ घुरायो जंहिंजा सुठा अमाल हुजनि जंहिंजा सुठा कम हुजनि त हर वक़्तु किननि हिक ॿिए खे दुआयूं ॾींदा रहो ख़बर न आहे कहिड़ी वक़्तु बि क़बूलियत जी घड़ी हुजे ऐं हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे सुरहान चाहे जेके नंबरस्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए खां वठी 10 लाख रुपए ताईं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए जेको नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं नाज़रीन हमेशह असांखे हर वक़्तु हिकिड़ो सुवालु हूंदो आहे त ज़िंदगी छा आहे ज़िंदगी हिकिड़ो एतिरो ख़ूबसूरत तोहफ़ो अलाह जे तरफ़ो असांखे ॾिनल हूंदो आहे जंहिंमें असांखे ऐं उन दुनिया में असां ईंदा आहियूं जंहिंजे असांखे पहिरीं त असांखे फस्ट ऑफ ऑल असांखे अलाह साईं जी इबादत करणी हूंदी आहे उन खां पोइ अलाह साईं जेके असांखे हुकूक असांजे हिते फ़र्ज़ु हूंदा आहिनि अमाल ऐं ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा हूंदा आहिनि असांखे उन्हनि जी पैरवी करणी हूंदी आहे लेकिन अक्सर तौर ते जेके लापरवाह माण्हू जंहिंखे असां गाफ़िल चवंदा आहियूं उहे पंहिंजी ज़िंदगी खे सम्झंदा कोन्हनि उन्हनि खे तॾहिं सम्झ में ईंदी आहे जॾहिं वक़्तु उन्हनि जी अखियूं पूरण जो अची वेंदा पोइ चवंदा त असां पंहिंजी ज़िंदगी ईअं विञाए छॾीसीं त हमेशह ज़िंदगी जेको अल्फाज़ अचे थो न ज़िंदगी हिकिड़ी सीरियस आहे पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो मक़सदु ठाहियो पंहिंजो हिकिड़ो मुक़ाम ठाहियो ख़ासि तौर हुन सां गॾो गॾु अलाह साईं जी इबादत बि कंदा रहियो ऐं जिते नाज़रीन असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान हमेशह मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असां सां गॾु हिकिड़ा ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि बहितरीनु सिंगर आहिनि अचो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायूं राहिल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम ख़ुशि आहियो असलम राय साहब कीअं आहियो अल्लाह पाक जा अहसान दुआऊं तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु सर कीअं लॻो अॼु असांजे प्रोग्राम में अची करे मूंखे ॾाढी सुठी ख़ुशी पई थिए तमामु सुठो जेको आहे सो प्रोग्राम वञे पियो ऐं माशाल्लाह आयासीं अव्हांजो टीम वर्क ॾिसी करे असांखे बि ॾाढी ख़ुशी थी माशाल्लाह सुठो प्रोग्राम आहे ऐं तव्हां सां गॾोगॾु कीबोर्ड ते अहसान बि मौजूदु आहिनि उन्हनि खे बि आउं वेलकम कंदमि ऐं तव्हांजी सॼी टीम खे आउं जेको आहे वेलकम कंदमि ऐं मूंखे ॾाढो सुठो थो लॻे अॼु ख़ासि तौर ते जेको आहे असांजे प्रोग्राम में सुबुह जो जॾहिं आगाज़ म्यूज़िक सां थिए थो ऐं म्यूज़िक ते मौसीक़ी जेकी आहे रूह जी ग़िज़ा हूंदी आहे बिल्कुलु उन ते ॾाढो सुठो लॻंदो आहे अच्छा तव्हां सिंगर जी जेकी सुबुह जो आगाज़ छा उहो डिफरेंट हूंदा या आम तौर ते जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि सां ई हा बसि सुबुह जो अलाह तबारक व ताला जी इस्म मुबारक वठिजे इबादत कजे जेतिरो थी सघे त असांजे इल्म मौसीक़ीअ में बि ईअं ई आहे त रियाज़त कजे सूफ़ियाणा कलाम पेश कजनि या रियाज़त मां बि मुराद इहा आहे त असां सुठियूं सुठियूं शयूं जेकॾहिं असां रियाज़त में आणींदासीं त असांजे लाइ सुठो थींदो त असांजी रियाज़त बि इन ई शइ ते हूंदी आहे जीअं मिसाल सरकार हज़रत शहबाज़ कलंदर लाल साईं जिन जी धमाल ॻाईसीं या का सुठड़ी शइ वरनाईसीं या वरजाईसीं उन ते रिहर्सल कंदा आहियूं इहा बि असां पंहिंजे लाइ इबादत सम्झंदा आहियूं असलम राय जो आख़िर मौसीक़ी जी तरफ़ अचणु कीअं थियो कहिड़ी उमिरि खां स्टार्ट कयो कहिड़ी एज खां तक़रीबन त बचपन खां वठी जीअं असां होश संभालियो आहे त भई हिकिड़ो कुदरती ज़हन में हिकिड़ी शइ अची वेठी त भई असां हिन शइ खे ॿुधूं उस्ताद मोहम्मद यूसुफ उन्हनि खे ॿुधंदा ईंदा हुआसीं तमामु माशाल्लाह सां तमामु सुठा असांजे सिंध जा सिंगर हुया ऐं खानसा माण्हू हुया उन्हनि खे ॿुधंदे असांखे हिकिड़ो जज़्बो हिकिड़ो पैदा थियो त भई असां जेकॾहिं ॻायूं कोशिशि कयूं जेकर ॻाए सघूं त पोइ उन हिसाब सां उन्हनि खे थोरो फॉलो कयोसीं उनखां पोइ ॿिया बि असांजा सुठा सुठा सिंगर्स मंज़ूर सकीरानी साहिब जिन खे जॾहिं ॿुधोसीं त वरी बाक़ाइदा हिकिड़ो जज़्बो हिकिड़ो शौक़ु जाॻियो त भई असां उन्हनि खे बि फॉलो कयूं पोइ ईअं ॿुधंदे ॾिसो ॿुधण सां माना हिकिड़ो इंस्पायर थी करे सिंगिंग शुरू थो करे ऐं काफ़ी माण्हू इहो रखण था ज़ौक़ बि रखंदा आहिनि ॿुधण जो सुठा सुठा म्यूज़िक सुठा सुठा सूफ़ी कलाम उन्हनि जी ज़िंदगी में रोज़मर्रा जी हुनजे कननि में उहा शइ हलंदी रहंदी आहे लेकिन कॾहिं इहो टैलेंट जी करे मूंखे ॿुधण सां वरी पंहिंजो अंदरि उहो ई सुर अचण में वरी उहे ॻाइण जी सलाहियत इहो त ॾाढो डिफिकल्ट आहे पोइ तव्हां कीअं मैनेज कयो इहो हा ॾिसो न हिकिड़ी शइ असांखे जेकॾहिं सुठड़ी मिले थी ॿुधण जे लाइ त दिलि चवंदी आहे त असां जेकॾहिं अहिड़ो नथा करे सघूं त असां पंहिंजे तरफ़ां का पंहिंजी हिकिड़ी का अरेंज कयूं का मैनेज करे वठूं का सुठी शइ पोइ उनखे फॉलो कंदे कंदे पोइ जीअं चवंदा आहिनि त नंढिड़ो ॿारु बांबड़ा पाईंदो आहे रेड़ियूं पाईंदो आहे पोइ आस्ते आस्ते होरियां होरियां हलण जी सघ हुन पैदा थींदी आहे त इहे हिकिड़ा चाइल्ड डेवलपमेंट जी हिकिड़ी इंसानु ॿचिड़ो आहे उहो डेवलप थिए थो उनजी ग्रोथ थिए थी
त अहिड़े हिसाब सां असांजी म्यूज़िक में ईअं ग्रोथ थिए थी। ज़बरदस्त, बिल्कुलु बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत असलम राय साहब सां अञा मज़ीद तव्हां सां कचहरी Thank you. जारी रहंदी। वठंदासीं हिकिड़ो ब्रेक खां पोइ असां जेके ॿिया बि महिमान आहिनि अची जॉइन कंदा। इन प्रोग्राम सां ताबुन खे सुरहाण चाहे जेकॾहिं वरिस्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि। काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन खे सुरहाण चाहे जेकॾहिं वरिस्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि। 10 रुपए वठी 10 लाख रुपए ताईं। जीते नाज़रीन ब्रेक को वञण प्रोग्राम हुजो त असां हिकिड़े ॿिया ख़ूबसूरत गेस्ट बि जेके असांखे जॉइन कंदा। उहे असांजी बहितरीनु एतिरी ख़ूबसूरत ड्रामा टीवी जे आर्टिस्ट आहिनि। अचो त नाज़रीन तव्हांजो उन सां तारुफ़ करायूं। ज़रीना खीरियो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? अल्लाह शुक्र आहे, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु। कीअं पियो लॻे सुबुह मेराण में अची करे? ॾाढो सुठो पियो लॻे। ऐं उहे आर्टिस्ट जी जेकी सुबुह बि हमेशह यादि करे लेट शूटिंग्स जी वजह खां देरि बि थींदी आहे, या वरी कॾहिं कॾहिं शूटिंग ते वञण जी वजह खां त सवेरे बि उथणो हूंदो आहे, त पोइ अॼु जी सुबुह जो आगाज़ कीअं थियो? अॼु जी सुबुह जो आगाज़ सम्झो त काफ़ी ब्रेक खां पोइ मां फस्ट टाइम वरी माना जॉइन कयो आहे टीवी, त ॾाढो सुठो पियो लॻे। त पुछो ज़रीना जेको आहे पंहिंजे फैंस खे ऐं पंहिंजे परस्तारनि केतिरो मायूस करे एॾो गैप ॾेई छॾियो छो? न बसि कुझु मजबूरियूं हुयूं उन्हनि जे करे। जी हा, सही, माना कुझु फैमिलीज़ जा या कुझु सही बस ॿारनि जे करे। ॿारनि जी घर खे बि टाइम ॾियणो हूंदो आहे। जी हा, कॾहिं कॾहिं वाकई हिकिड़ी बहितरीनु आर्टिस्ट जॾहिं उहो फीमेल हुजे, वरी उन खां पोइ जॾहिं वरी उन ते ॿारनि जी ज़िमेदारी हुजे त पोइ सेक्रीफाइस करणो पवंदो आहे। पोइ कॾहिं वापसि ईंदो? असांजे व्यूवर्स इंतज़ारु कंदा हूंदा। बसि जॾहिं मौक़ो मिलियो। बसि हाणे मुंहिंजे त ख़्याल में त अॼु हिन प्रोग्राम खां बिल्कुलु तव्हांजो आगाज़ आहे। असांजे सुबुह में तॾहिं त असां तव्हांखे ॻोल्हा करे त ज़रीना आहे किथे, छो असांखे जेको आहे पंहिंजी हिकिड़ी ख़ूबसूरत अदाकारी ऐं सुठी परफॉर्मेंस खां महरूम कयो। त इनशाला तव्हां खां अॻिते बि सवाल पुछंदासीं त किथां तव्हां आगाज़ कयो ऐं कहिड़ी फस्ट टाइम प्ले कहिड़ो हो ऐं कीअं रहियो तव्हांजो सॼो एक्सपीरियंस। पर असलम तव्हां ई असां मौजूदु आहिनि। हलूं था उन्हनि खे हिकिड़ो ख़ूबसूरत सो हिकिड़ो गीत ॿुधूं। कलंदरम मस्तम बंदे मुर्तजा अली हस्तम पेशवाए तमाम रिंदानम की सगे कुए शेरे अज़दानम। ओ मालाल जो दीवानो, मालाल जो दीवानो, मालाल जो दीवानो, ओ मालाल जो दीवानो, मस्तानो कलंदर जो मालाल जो दीवानो, ओ मालाल जो दीवानो, मस्तानो कलंदर जो सजी सेवण जो बानो, सजी सिंधुड़ीअ जो बानो, परवानो कलंदर जो मालाल जो दीवानो, मस्तानो कलंदर जो मालाल जो दीवानो, मस्तानो कलंदर जो सजी सेवण जो बानो, सजी सेवण जो बानो, परवानो कलंदर जो मालाल जो दीवानो, मस्तानो कलंदर जो मालाल जो दीवानो।
सिंध खां वठी कल्क अचे थी लालण तुंहिंजे दर ते तूं जहिड़ा के मस्त मोलाई तकजनि तुंहिंजे घर ते सिंध खां अचे खल्क ख़ुदा जी लालण तुंहिंजे दर ते तूं जहिड़ा के मस्त मलाई तकजनि तुंहिंजे घर ते हुकराही शहनशाही हुकराही शहनशाही आस्थानो कलंदर जो मां लाल जो दीवानो मस्तानो कलंदर जो मां लाल जो दीवानो अंबर जी महक उठे थी सोने दर तुंहिंजे तां लाद नगारा वजन धमालू नारा सहन सजे तां मुश्क अंबर जी महक उठे थी सोने दर तुंहिंजे तां लाद नगारा वजन धमालू नारा सहन सजे महके पियो गुलाबन सां महके पियो गुलाबन सां आशानो कलंदर जो मां लाल जो दीवानो मस्तानो कलंदर जो मां लाल जो दीवानो मस्तानो कलंदर जो सजी सेवण जो बानो सजी सिंधुड़ीअ जो बानो परवानो कलंदर जो मां लाल जो दीवानो मस्तानो कलंदर जो मां लाल जो दीवानो जद मझां गुल कंध हणनि हिते मर्द हुजनि तोड़े मायूं लाल सखी लजपाल सभिनि जे मन जूं मुरादूं पुॼायूं मर्द हुजनि तोड़े मायूं लाल सखी लजपाल सभिनि जे मन जूं मुरादूं पुॼायूं वजद मझां गुल कंध हणनि हिते मर्द हुजनि तोड़े मायूं लाल सखी लजपाल सभिनि जे मन जूं मुरादूं पुॼायूं वसी आहे गुलाम नबी वसी आहे गुलाम नबी अफ़सानो कलंदर जो मां लाल जो दीवानो मस्तानो कलंदर जो मां लाल जो दीवानो मस्तानो कलंदर जो सजी सेवण जो बानो सजी सिंधुड़ीअ जो बानो परवानो कलंदर जो ओ मां लाल जो दीवानो मस्तानो कलंदर जो सखी लाल जो दीवानो वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त कीअं लॻो ज़रीना ॾाढो बि सुठो वाकई जेकी मौसीक़ी जेकी आहे ख़ासि तौर ते वरी जॾहिं सिंगर जो जॾहिं आवाज़ बहितरीन हुजे त पोइ वाह ज़बरदस्त शाइरी में जेको आहे न 4 चंड लॻी वेंदा आहिनि उन सां गॾोगॾु वरी अहिड़ो सुठो म्यूज़िशियन्स हुजनि वरी ॿई जो सुर ताल मेल मैच थी वञे त पोइ ॿुधण वारे खे वाकई इलाही जे चवंदा आहिनि न त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे त बिल्कुलु वाकई सच था चवनि इंसान डिप्रेशन में हुजे त पोइ हिकिड़ो सुठो कलाम ऐं वरी मथां सुबुह सुबुह जो लाल साईं जी धमाल वाह ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा तव्हां किथां बिलोंग पिया कयो तव्हांजो ॻोठ कयो हैदराबाद अच्छा कीअं स्टार्ट कयो पंहिंजे करियर जो तव्हां स्टार्ट त तमामु नंढी उमिरि में कयो तकरीबन केतिरी एज में 11-12 साल 11-12 साल जी हाँ ॿारनि जा प्रोग्राम तॾहिं थींदा हुआ पीटीवी ते
उन्हनि खे स्टार्ट में त ज़बरदस्त कीअं त पोइ तव्हां के छा तव्हांजे वालिद साहब तव्हांखे एप्रिशिएट कयो या न न उन्हनि खे अॻिते न पंहिंजो शौक़ु हो सही जी हा त पोइ ईअं कीअं फैमिली वारा एग्री थिया त जी हा ज़बरदस्त पोइ ई पहिरियों जॾहिं तव्हां हिकिड़ो ॿार माना साम्हूं कैमरा जे वञी परफॉर्मेंस करे उहो यादि आहे वक़्तु छा आहे जो शौक़ु हो सही नंढे हूंदे खां स्कूल वग़ैरह में टेबलो वग़ैरह में हिसो वठंदी हुअसि सही त बसि हिकिड़ो क्रेज़ हो त मां मूंखे माना कुझु करिणो आहे ऐं शोबिस जॉइन करणी आहे नंढे हूंदे खां वठी पोइ बसि रोशन अलाह तारा खां ई में करम सही आहिनि। रोशन तारा में तव्हां जेको जी हा पंहिंजो पहिरियों रोशन तारा उन खां पोइ रिकॉर्डर टीवी ते काफ़ी प्रोग्राम कया ऐं नंढी एज में ई जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में 13-14 साल में ई आऊं हीरोइन आई हुअसि फर्स्ट ड्रामो मुंहिंजो शांतुल बलोची वाह उन में ज़बरदस्त ज़बरदस्त इहो एतिरो बलोची कीअं सिखी असां रहंदा हुआसीं हिते बि वरी बलूचिस्तान बि कोयटा में बि उते बि रिहाइश हुई तो असांजी बलोची में सलाम कयो असांजे व्यूअर्स जेके मौजूद आहिनि बलोचिस्तान जा जेके बि बलोची असांजा ॿाहिरि आहिनि कोयटा सेंटर ते तव्हां ड्रामो कयो उन्हनि खे सलाम कयो असांजे व्यूअर्स खे ॾाढी ख़ुशी थींदी अस्सलाम वालेकुम चे हाले द्राहे भड़े वाह दुरा है बड़े थोड़ी मूंखे बि सेखारे छॾियो त मां बि जेके कयां चे हाल आहे जी हा ऐं माना जीअं चवंदा असां माना ख़ुशि ठीकु ठाक चङा भला उहो कीअं चवंदासीं त दुरा है भड़े दुरा है बड़े ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं सुबुह जो आगाज़ पंहिंजो ख़ूबसूरती सां कयो उहो कीअं चवंदो लॻे थो विसरी वई तो छा आहे जो काफ़ी अरसो थी वियो आहे भई कोयटा छॾींदे बलोचिस्तान छॾींदे वरी सिंध आयासीं हैदराबाद कराची में रिहाइश हुई वरी कराची में ई काफ़ी शोबिस में हलंदा रहियासीं त जेको बलोची हो उनखे त काफ़ी अरसो थी वियो आहे छॾींदे पर काफ़ी सीरियल कया बलोची में भाभी में भी कया पश्तो भी कया वाह वाह ऐं छा अथसि नालो उर्दू त हुअं ई हुआ पीटी हो तॾहिं शांतुल बलोची कयो उन खां पोइ वरी माण्हुनि खे एॾो वणियो व्यूअरशिप इलाही थी वई त पोइ उन्हनि वरी चयो त उर्दू में बि कयो ज़बरदस्त पोइ उर्दू में बि कयोसीं माशाल्लाह केतिरो अर्सो माना लॻो तव्हांखे इहे सभु ॿोलियुनि में प्ले कंदे कैरेक्टर कंदे केतिरो टाइम लॻे पियो तक़रीबन 93 खां वठी माना हिकिड़ो अगरि तव्हांखे कैरेक्टर मिलियो जीअं तव्हां बलोची जे ॿुधायो उनको पुबरावे त उन सॼे सीरियल खे परफॉर्म कंदे ज़ाहिर काफ़ी सारा डायलॉग्स हूंदा जेको गुस्से जो कावड़ जो उहो हिकिड़ी ॿी ज़बान में तव्हांखे परफॉर्मेंस करण में त केतिरो टाइम पियो लॻे हूंदो सही हा ऐं माशाल्लाह असांजे जेके कुलीग्स हुआ जेके उते बि त उहो हेल्प कंदा हुआ काफ़ी ज़बरदस्त माना फील कोन थींदो त ही बलोची कोन्हनि बहितरीन हिकिड़ो इहो ई सुठो जेको आर्टिस्ट हूंदो आहे जंहिंमें अंदरि में शइ हुजे त हर ज़बान में जेको एक्टिंग करे फर्स्ट ऑफ ऑल त एक्टिंग करणु ॾुखी हूंदी आहे वरी उहो वरी मुख़्तलिफ़ ज़बाननि में करे कैमरा खे फेस करण ई ॾुखियो हूंदो आहे ज़बरदस्त बिल्कुलु वाकई त अॼु एतिरे अरसे खां पोइ अॼु असांजे इन सुबुह में मॉर्निंग शो में सुबुह तव्हांजी मूंसां अॼु कैमरा जे साम्हूं कीअं पियो लॻे पोइ मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो त तमामु सुठो पियो लॻे कल्ह जीअं मूंखे फ़ोन आई मुर्तज़ा जी त बाबा सुभाणे तव्हांखे जी हा तव्हांजे डायरेक्टर साहिब जी त तव्हांखे सुभाणे अचिणो आहे त मूं वरी सोचियो त मां एज़ अ गेस्ट पर मूं चयो शायदि इहो अलाह जी तरफ़ां ई आहे त हेतिरो गैप आयो उन खां पोइ वरी फर्स्ट टाइम वरी मूंखे जेको आहे कॉल करे सॾाई अथनि त मूंखे तमामु सुठो लॻो ऐं हिते अची बि तमामु सुठो लॻो असांजो ॾिसो न भला असां ब्रेक वठूं ऐं मां चाहींदमि त उहो ब्रेक तव्हां वठो भला थोरो आगाज़ हितो ई थी वञे जी वीवर्स त हाणे असां हलूं था ब्रेक जी तरफ़ न वञो इंतज़ार कजो ऐं हुन सां गॾोगॾु सुरहान चांहि बि असां ताबुन कयो आहे काॾे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबुन के सुरहान चाहे जेके नवरिस्तन के जोड़े थी जंहिंजे हथ पैक में कैश अहमद मौजूद आहिनि 10 रुपए कोठी 10 लाख रुपए ताईं ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असां प्रोग्राम में ज़रूरु शामिल थी ईंदा ऐं मुंहिंजे ख़्याल में असां हिकिड़ी कॉल मौजूद आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजा तारुफ़ कराईंदा भाउ अब्दुल मालिक रहियो कोटा ॻाल्हायां थो अव्हांखे बरीका सुबुह मेरा प्रोग्राम में ऐं कोयटा जी मौसम कीअं आहे कोटा जी मौसम ज़बरदस्त लॻी पई आहे वाह वाह मुंहिंजे ख़्याल में उते त हींअर बि थोरी गर्मी जो जेतिरो असां वटि हाल आहे सिंध में ओड़ो कोन हूंदो
न ओड़ो कोन्हे बिल्कुलु। वाह वाह ज़बरदस्त एंजॉय कंदा हूंदो। ॿियो छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम जे लाइ? प्रोग्राम ॾाढो सुठो लॻो, सुहिणो लॻो, हिन करे असांजो अदी खे कॉल करे वेलकम कयूं। वॾी वॾी महिरबानी। ऐं कहिड़ी सुठी ॻाल्हि लॻी, गीत सुठो लॻो या असांजा महिमान असांजी जेकी ज़रीना असांखे जेके एतिरे टाइम खां पोइ अॼु असांजे प्रोग्राम में ऑन एयर थी आहे, छा सुठो लॻो अॼु? महिमान सुठा लॻा ऐं गीत बि तव्हांजा सुठा ॾाढा लॻा। कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा तव्हां? सिंधी, बलोची? सिंधी सिंधी सिंधी। वाह वाह ज़बरदस्त। मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। वॾी वॾी महिरबानी। ॾिसो ज़रीना किथां कोटिया को हिकदमि सां फ़ोन अची वई। हाणे मां चाहींदमि त पछतो बि अचेव थी न, पोइ थोरो जेको पछतो जा अल्फाज़ आहिनि उहे बि जेको आहे मेमोराइज़ कयो। हिकिड़ो आर्टिस्ट एतिरी ज़बाननि में ॻाल्हाए ऐं इहो हिकिड़ी माना उन्हनि जी नॉलेज में बि इज़ाफ़ो ऐं उन्हनि जे टैलेंट में बि इज़ाफ़ो। छा आहे जो स्क्रिप्ट हूंदो त पछतो बि उन टाइम ॻाल्हाए वेंदा हुआसीं, पर हूअं हिकिड़ी मादरी ज़बान कान्हे त काफ़ी टाइम थियो आहे। पर छा आहे जो उन टाइम हिकिड़े ॿार खे जीअं सॾींदा आहिनि त दल तराशा दल तराशा वलका दल तराशा ॾाढो सुठो लॻंदो। या वरी पोइ चवंदा आहिनि जल्दी अच मंडक मंडक थोरी घणी मूंखे बि सही आहे न, अचणु घुरिजे सभु ज़बानियूं। छो त असां जंहिं मुल्क में आहियूं पाकिस्तान, उते सिंधी हुजे, बलोची हुजे, महाजर हुजे, कहिड़ी बि ज़ात हुजे, असीं सभु भाउ भेण आहियूं, सभु हिकिड़े हंधि मोहबत आहे त सभु कुझु आहे। ऐं असांजे इतिहाद ऐं एक में ई असांजो पाकिस्तान जी तरक़ी ऐं ज़िंदगी में अॻिते सुठे गुज़ारण जो सभु कुझु हाल आहे। त इहे सभु कुझु मां त हर इंसान खे, हर माण्हू खे इहो ई चवंदसि त माना इत्तेफ़ाक़ जेके बि आहिनि इहे सभु परे कयो। सही। हा, छो त हर ज़बान माना अल्लाह जे अॻियां हर माण्हू हिकु आहे। बिल्कुलु ज़बरदस्त। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई ज़रीना तव्हां, ज़बरदस्त। इहा ॾिसो हाणे हिकिड़े हर कंहिं माण्हू ॾिसो तव्हांजी सोच पंहिंजी, मुंहिंजी सोच पंहिंजी, असलम राही साहब वेठा मौजूदु आहिनि ऐं सिंगर तो जेके उहे ई पंहिंजे एतिरो हर वक़्तु मोहबत ऐं प्यार जो पैगाम कीअं रहियो असलम राही साहब। जेके इंसान जे अंदरि जेकी पंहिंजी क्वालिटी हूंदी आहे न, उहो ज़ाहिर कंदो आहे। बिल्कुलु। ऐं माशाल्लाह मूंखे तव्हां सां मिली ॾाढो सुठो थो लॻे ऐं काफ़ी सारी ॿियूं ॻाल्हियूं कचहरियूं थींदियूं रहंदियूं, पर हणूं था असलम राही साहब त हिकिड़ो पंहिंजे जेके अंदरि जो हिकिड़ो ख़ूबसूरत अञा ॿियो जेको प्यार कंदड़ इंसान आहे उहो असांखे ॾेखारियो। अखिन जूं आदतूं अखिन जूं आदतूं मूरों मटण आ मुश्किल मिले दीद दीदुन सां पोइ हटण आ मुश्किल चवे सांगी चढ़ी सूलियते पोइ मोटण आ मुश्किल अख इश्क ते हिरखी आहे न हुन जो गुमा आहे इश्क ते हिरखी आहे न हुन जो गुमा आहे अख इश्क ते हिरखी आहे न हुन जो गुमा आहे सिक सीने में संजरी आहे सिक सीने में संजरी आहे सभिनीनि जो गुमा आहे इश्क ते हिरखी आहे न हुन जो गुमा आहे अख इश्क ते हिरखी आहे न हुन जो गुमा आहे सिक सीने में संजरी आहे सभिनीनि जो गुमा आहे अख इश्क ते हिरखी आहे न हुन जो गुमा आहे अख इश्क ते हिरखी आहे न हुन जो गुमा आहे
कपजूं था को कंध थी कपजूं था कह तंद जा तपजूं था को कंध थी कपजूं था बीजलो आजो बोले तो बीजलो आजो बोले तो माण्हुन जो गुमा आहे इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे शुकार भरूं प्या था तारन खे ॻणियूं पिया था शुकार भरूं पिया था कंहिं सूंह सल्हारियो कंहिं सूंह सल्हारियो सरन जो गुमा आहे इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे उडरूं था कोयल थे पुकारूं था काकू जथी उडरूं था कोयल थे पुकारूं था कंहिं पूर में पजरूं था कंहिं पूर में पजरूं था हर कंहिं जो गुमा आहे अख इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे सिक सीने में संजरिया सिक सीने में संजरिया सभिनीन जो गुमा आहे अख इश्क ते हिरकिया गुमा आहे अख इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे जो चको आहे सिकवारो सबको आहे कंहिं शींहं जो चको आहे सिकवारो सबको आहे ऐं न इश्क जी फरहिया ऐं न इश्क जी फरहिया अखरन जो गुमा आहे अख इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे सिक सीने में संजरिया सीने में संजरिया सभिनीन जो गुमा आहे इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे इश्क ते हिरकिया नौन जो गुमा आहे इश्क ते हिरकिया ज़बरदस्त ख़ूबसूरत ख़ूबसूरत अच्छा ज़रीना कॾहिं तव्हां पाण ॻाइण जो शौक़ु थियो या कॾहिं अहिड़ो मौक़ो मिलियो शौक़ु त हो ॾाढो हाणे बि हो आहे हो बि पर शायदि आवाज़ सही पर हींअर इन ॻाल्हि खे मां कंटिन्यू कंदमि तव्हां पुछंदमि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माशाल्लाह तेरी ॿोली जे अंदरि टैलेंट रखो था त ॿियनि शौक़नि में
पर हींअर वठंदासीं हिकिड़ो ब्रेक ऐं इन प्रोग्राम सां ताबन कया सुरहाण चाहे जेके नवर्सनि खे जोड़े थी, जिन हर पैक में कैश आबाद मौजूदु आहिनि, काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो।